सिंधु दरियाउ सिंध खे कुदरत तरफ़ां हिकु सौगात मिलियल आहे। सिंधूअ सां लाऊं लधियूं आहिनि। 12 तण खां वठी सिंध वासियुनि जो सिंधूअ सां वास्तो पियो आहे। तारीख़ शायदि आहे त जिते बि सिंधूअ पेर पातो उते ज़िंदगीअ कर खयो ऐं शहर आबाद थिया। आबादी थी, पोखूं थियूं, खुशहाली थी, संघार सुखिया सताबा थिया। पर जॾहिं कई त उहे वसंदियूं ऐं वाहण शहर ऐं ॻोठ मिटीअ जा ढेण भरिजी पिया। सिर्फ़ु माज़ीअ जा निशान वञी रहिया जिन जे दड़नि ते बि अॼु असीं पंहिंजे शानदार तारीख़ जो वॾे फ़ख़्र सां ज़िक्र कयूं था। अहिड़े शानदार माज़ीअ जो निशान उरवड़ बि आहे। रोहिड़ी शहर खां 5 मील परे ॾखण ओभर में उरवड़ जी टकरीअ ते इन फिटल शहर जा निशान मिलनि था। उरवड़ के ज़माने में सिंध जो अज़ीम बंदरगाह, तिजारती शहर ऐं गादीअ जो हंधु हो। हीउ शहर मेरान नदीअ जे उलहंदे कप ते ॿधल हिकु वसीउ शहर हो जो क़दामत जे लिहाज़ खां आर्या विर्त जे क़दीम शहरनि हस्तापुर, अंदरपस्ता, देली, पतालीपुत्रा यानी पाटना जो सानी हो। मोहक़क़नि जो ख़्यालु आहे त उरवड़ जो बुनियादु दरावड़नि जे दौर में पियो। जॾहिं आर्यन सिंध जा वसियल ऐं शाहूकार शहर कब्ज़े हेठां आंदा तॾहिं हिननि उरवड़ खे महफ़ूज़ ऐं उतां जी जॻह ते ॾिसी मथज़ बालम थी बीह रहिया ऐं इन शहर खे महिनत सां उरूज ते पहुचायो। वेदनि जे ज़माने में इन शहर ते हिकु राणी राज कंदी हुई जंहिंजो नालो रोमा सा हो। सा निहायत बाज़ारी ऐं फ़न मौसीक़ीअ जी माहिर हुई। संदसि शान में श्लोक बि मिलनि था। महाभारत ऐं रामायण जे दौर में उरवड़ सिंध जे गादीअ जो हंधु रहियो। उरवड़ जा पोयां हुक्मरान चंद्रवंशी उरवर वंशी ख़ानदान जा राजा जिन जो लक़ब राव हो मां हुआ। इन्हनि सन 450 ईस्वीअ खां सन 642 ईस्वीअ ताईं हुकूमत कई। चंद्रवंशीअ खां अॻु सूरजवंशी राजपूतनि मां राजा बलिका जे पुटनि 1100 क़बल मसीह में हिन शहर ते राज कयो ऐं उनखे ओज ते रसायो। जॾहिं सिकंदर मक़तून सिंध ते काह कई तॾहिं हू उरवड़ में बि आयो। हिन जा ॿेड़ा दरिया में मुल्तान खां उरवड़ पहुता। उन वक़्तु हितां जो राजा मोसीक़ानूज़ हो जंहिं साणुसि सख़्तु मुक़ाबिलो कयो। राय सारस 2 जे ॾींहं में जॾहिं ईरान जे शहनशाह निमरूज़ सिंध ते काह कई तॾहिं राय साहस ॿिए हिन सां मुक़ाबिलो कयो। सन 711 हिजरीअ में जॾहिं अरबनि उरवड़ ते हमिलो कयो तॾहिं हीअ सिंध जे गादीअ जो हंधु हो। अरबनि जे दौर में उरवड़ इहो ठठ ठांकर ख़तमु थी वियो। वेतर जॾहिं अरगूननि जे कब्ज़े में सिंध आई तॾहिं धारेजन खे सज़ा ॾियण जे ख़्याल खां बेग उरवड़ में छावणी हणी वेठो ऐं हिते धारेजन सां 3-4 लड़ायूं लड़ियूं ऐं खेनि शिकस्त ॾेई भॼाए कढियाईं। उरवड़ तारीख़ जे हर दौर में सुखियो सताबो शहर रहियो। सिंधु दरिया जे कप ते हुअण करे हीउ मशगूर तरीन बंदरगाह हो। हिन शहर खे मज़बूत आलम पना दीवार ॾिनल हुई। चंद्रवंशी राजाउनि जे दौर में हीउ शहर दौलत सां मालामाल हो। संदसि भर वारनि टकरियुनि में सोन ऐं चांदीअ जूं खाणियूं हुयूं। मोसीक़ानूज़ जे ॾींहं में हीउ हिकु तमामु मसरूफ़ बंदर हो। यूनानी मोरखनि हिन जी वॾी तारीफ़ कई आहे। हू लिखनि था त हीउ शहर तमामु शाहूकार ऐं सरसब्ज़ हो जिते हर क़िस्म जी पैदावार जजे अंदाज़ में थींदी हुई। शहर महिलातनि ऐं बाग़नि सां भरियल हो। माण्हू बहादुर, बेडबा ऐं इल्म तब में माहिर हुआ। हिननि राग वसीले नांगनि जो ज़हर कढियो। हू जानवरनि जो बि इलाजु कंदा हुआ। हितां जा माण्हू सिहतमंद, घणो जीअंदड़ ऐं सुठियुनि आदतनि वारा हुआ। अमन अमान एतिरो हो जो का कोरट वरली वेहंदी हुई। हुकूमत रुॻो उॻड़नि ॾोहनि ॾांहुं ध्यानु ॾींदी हुई। बाक़ी ॾे वठ जा मसाला अवाम जे इख़्तियार में हुआ। हिंदू राजाउनि जे दौर में हीउ शहर ओज ते हो। मोरख सिंधु मोलाई सीदाई लिखे थो त हिंदुनि जे वक़्त में उरवड़ में हिकु वॾो बंदर हो जितां जहाज़नि खां महसूल वरितो वेंदो हो। हिंदुस्तान जा केतिरा ई राजा उरवड़ जे दरबार खे ढल ॾींदा हुआ। चचनामे में आहे त हीउ शहर हिंद ऐं सिंध जो तख़्तगाह आहे जो मेहरान नदीअ जे कप ते ॿधलु आहे। हीउ क़िस्म क़िस्म माड़ियुनि ऐं महिलातनि, चरागाहनि, गुलनि, बाग़नि, हौज़नि, नहरनि ऐं गुलूकारनि सां सिंगारियल हिकु वॾो शहर आहे। हिन रौनक वारे शहर में राय सारस नाले हिकु राजा राज कंदो हो जंहिं वटि जजा खज़ाना ऐं पूरियल नाणो हो। उरवड़ जी आबहवा वणंदड़ ऐं दिलकश हुई। उन करे वापारी ऐं ताजिर सॼो साल हिते रहंदा हुआ। हितां जा हुनरमंद, पोरियत ऐं फ़नकार पंहिंजे धंधे ऐं फ़न में मशहूरु हुआ। इहो ई सबबु आहे जो राणे लाॾे मोहम्मद बिन क़ासिम खे ॿुधायो हो त हिन शहर जा माण्हू कारीगर, वापारी ऐं हारी आहिनि। उन करे ई हीउ शहर आसूदो ऐं शाहूकार आहे। हिननि सां ई हिन देश जी दौलत आहे ऐं शहर खज़ाननि सां भरियलु आहे। जेकॾहिं तूं हिननि खे ख़तमु कंदे त हीउ सभु माल मता ख़तमु थी वेंदो। उन करे ई मोहम्मद बिन क़ासिम उरवड़ जे शहरनि खे आज़ादी ॾिनी ऐं खसियल मिल्कियतूं खेनि वापसि कयूं।
सिर्फ़ु शाही ख़ज़ानो मर्कज़ ॾांहुं उमाणियो। अरबनि खां पोइ उरवड़ बंदरगाह हिकु वसंदड़ शहर हो। मुग़लनि जे दौर जो हिकु मोरख़ शेख अबू अल फज़ल लिखे थो त हीउ शहर मुल्तान जेॾो हो ऐं संदसि चौगिर्द बाग़ हुआ। हीउ शहर सिंधु नदीअ जे उभरंदे कप ते बखर खां 7 मीलनि जे मफ़ासिले ते हो। हिकु टकिरीअ ते ॿधल हो ऐं ॿोॾ खां बचियल हो। अकबरी दरबार जो मोरख़ मीर मासूम बकरीअ जो चवणु आहे त उरवड़ हिकु वॾो आलम पनाह दीवार सां मेराण जे कप ते वसियल हिकु वॾो शहर हो, जेको महिलातनि मवेदार वणनि ऐं नहरनि सां भरपूर हो। उन में तमंदन ऐं शोहरत जो इहो सभु सामान हो जंहिंजे हिकु मुसाफ़िर खे ज़रूरत हुजे। मोरख़ डॉक्टर अब्दुल मजीद मेमण उरवड़ जे तिजारती हैसियत बाबति लिखे थो त उरवड़ तमामु शाहूकार शहर हो। उन जे चौधारी नेहरूं ऐं चिरागाह हुआ। हीउ शहर इल्मु, हुनर, सनअत, हुर्फ़त ऐं तिजारत जो मर्कज़ हो ऐं एशिया जो नामयारो बंदरगाह हो। हिन बंदर जे भरिसां हाकिरो दरिया वहंदड़ हो। हीउ शहर अनाज जी वॾी मंडी हो। उरवड़ सनअत, तिजारत ऐं बंदरगाह खां सवाइ हिकु इल्म जो मर्कज़ बि हो। काज़ी इस्माइल, शेख मखतूम, मोहम्मद कुतुब, काज़ी सताब शाह, शकरगंज ऐं छुटो अमराणे हितां जा मशहूरु बुज़ुर्ग थी गुज़रिया आहिनि। हितां मशहूरु इल्मी शख़्सियत काज़ी मूसा बिन याकूम जे पड़पोटे काज़ी मोहम्मद इस्माइल बिन अली इब्न मोहम्मद ताई सिंध जे तारीख़ मिनहाजुल मसालिक अरबीअ में लिखी, जंहिंखे अली बिन हामिद बिन अबू बकर कूफ़े फ़ारसीअ में तर्जुमो करे फ़तहनामा उर्फ़ चचनामा नालो ॾिनो। अहिड़ीअ तरह सिंध जी पहिरीं तारीख़ हिन सरज़मीन ते लिखी वई। इहो शहर 4 सदी हिजरी दारे दरिया जे रुख मटिजण करे फिटी वियो। उन करे वापार ऐं तिजारत बि ख़तमु थी वई। अरबनि बि मंसूरा खे वञी गादीअ जो हंधु बनायो। उन करे होरियां इहो शहर उजड़ंदो वियो ऐं हाणे हीउ अज़ीम शहर सिर्फ़ु 50 या 60 घरनि ते मुश्तमिल हिकु ॻोठड़ो आहे। त इंशाअल्लाह उमेद आहे त वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। जे तामीर हुसैन खे ॾींदा इजाज़त त मिलंदासीं अहिड़ी दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।